सनती ऐं ज़रई शोबे खे ईंदड़ 3 सालनि ताईं वाधू बिजली 22 रुपया 8 पैसा फ़ी यूनिट जे हिसाब सां मुहैया कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां सनती ऐं ज़रई माहिरनि तोड़े कारोबारी बिरादरी सां मुलाक़ात दौरान सनतनि ऐं हारियुनि लाइ पैकेज जो ऐलान। वज़ीर आज़म चयो त सनतनि ऐं हारियुनि खे नवंबर 2025 खां अक्टूबर 2028 ताईं रियायती अघ ते वाधू बिजली मिलंदी। सनती शोबे खे 34 रुपयनि ऐं ज़रई शोबे खे 38 रुपयनि ते मिलंदड़ बिजली सस्ती करे वाधू यूनिट्स मुहैया कया वेंदा। रोशन मईशत बिजली पैकेज हेठि मिलंदड़ बिजली जो भार घरेलू वापिदार या को शोबो न खणंदा। गुज़िर साल सियारे में मिलियल पैकेज तहत सनती ऐं ज़रई शोबे में 410 गीगावाट वाधू बिजली इस्तेमालु कई वई। उन सां सनतूं हली पियूं, एक्सपोर्ट वधी ऐं रोज़गार जा मौक़िया पैदा थिया। सनत ऐं ज़राअत जा शोबा तरक़ी कंदा त मुल्क कर्ज़नि खां आजो थी वेंदो। IMF खे वफ़ाक़ पारां कणक जो घटि में घटि इमदादी अघु मुक़ररु करण ते एतिराज़। वफ़ाक़ी फूड वज़ारत खे ख़त लिखी कणक पॉलिसी जा तफ़सील घुरी वरिता। वफ़ाक़ी ख़ुराक वारी वज़ारत जे ज़रियनि पारां IMF जा ख़दशा ख़तमु करण जी दावा कंदे एतिराज़ ग़लतफ़हमी जो नतीजो क़रार। ज़रियनि मूजिबि IMF खे जवाबु ॾिनो वियो आहे त कणक जो इमदादी अघु फिक्स नाहे कयो। उनखे सम्झण में ग़लती थी आहे। इमदादी अघु जी जाइ ते इम्पोर्ट थींदड़ कणक जे मुल्ह जो काथो लॻायो वियो आहे। मुल्ह जे काथे में कराची ऐं मुल्तान ताईं कणक आणण जा ख़र्च शामिल कया। ज़रियनि मूजिबि इम्पोर्ट थींदड़ कणक खे मुल्तान आणण ताईं थींदड़ ख़र्च कढण खां पोइ 3500 रुपया फ़ी मण अघु जो काथो लॻायो वियो। वफ़ाक़ी ख़ुराक वज़ारत वज़ीर आज़म हाउस खे बि IMF जे एतिराज़नि खां आगाह कयो हो। वफ़ाक़ी काबीना TLP ते पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पाबंदी जी मंज़ूरी ॾिनी वई। TLP ते बंदिश बाबति ज़ाब्ते जी कार्रवाई लाइ घरू खाते खे हुकुमनामा जारी। पंजाब सरकार पुरतशद्दुद एहतजाजनि बाद TLP ते पाबंदी जी सिफ़ारिश कई हुई। वफ़ाक़ी घरू खाते TLP ते पाबंदी जा जवाज़ वफ़ाक़ी काबीना न उमाणिया। चार्जशीट मूजिबि TLP अॻवाननि नफ़रत पखेड़ींदड़ तक़रीरूं कयूं, मज़हबी जमात फ़िरक़े वाराणी, इंतिहा पसंदी ऐं अक़लियतनि ते तशद्दुद में बि मुलविस आहे। TLP जे जथनि तशद्दुद कयो ऐं सरकारी मिल्कियतनि खे नुक़सानु पहुचायो। घरू खाते जी सिफ़ारिशनि में TLP कारकुननि पारां कयल नुक़साननि जा तफ़सील बि शामिल। लाहौर में पुरतशद्दुद एहतजाज में मुलविस मज़हबी जमात जा 954 मुज़ाहिरीन गिरफ़्तार। केतिराई जवाबदार जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां गिरफ़्तार कया विया। पुलिस मूजिबि रुपोश मुज़ाहिरीन जी ॻोल्हा लाइ कार्रवायूं जारी आहिनि। टारगेट लिस्ट में 3500 ताईं पुरतशद्दुद मुज़ाहिरीन पुलिस खे घुर्बियल आहिनि। पंजाब जे सुद समाजी वज़ीर उज़मा बुख़ारी चयो आहे त रिज़वी भाइरनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। इंतिहा पसंद जथनि जे पोस्टर्स ऐं पब्लिसिटी ते पाबंदी लॻाई आहे। जेके माण्हू TLP जे माली मदद कनि था उन्हनि जी फ़हरिस्त ठही चुकी आहे। हाणे पंजाब में कंहिं बि क़िस्म जे हथियार जो लाइसेंस जारी न थींदो। बलूचिस्तान खां पोइ सिंध सरकार बि KP हुकूमत तरफ़ां वापसि कयल बुलेट प्रूफ गाॾियूं वफ़ाक़ खां घुरी वरितियूं। सिंध जे घरू खाते वफ़ाक़ी घरू वज़ीर खे बुलेट प्रूफ गाॾियुनि लाइ ख़त माणे छॾियो। घरू खाते ख़त में लिखियो आहे त इहा ॻाल्हि नोटिस में आई त KP सरकार बुलेट प्रूफ गाॾियूं वफ़ाक़ खे वापसि करे छॾियूं आहिनि। सिंध में सिक्योरिटी सूरतहाल खे नज़र में रखंदे परॾेहिनि ख़ासि करे चीनी शहरनि ऐं अहम शख़्सियतनि जी सिक्योरिटी लाइ बुलेट प्रूफ गाॾियूं घुर्बियल आहिनि। वफ़ाक़ खे गुज़ारिश आहे त KP सरकार पारां वापसि कयल बुलेट प्रूफ गाॾियूं सिंध जे घरू खाते खे ॾिनियूं वञनि। उहे गाॾियूं परॾेहिनि ऐं अहम शख़्सियतनि जी सिक्योरिटी लाइ घरू खाते जे सख़्त निगरानी हेठि क़दम बांधियूं वेंदियूं। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर कुझु ॾींहं अॻु बुलेट प्रूफ गाॾियुनि खे नाक़िस करार ॾींदे वफ़ाक़ खे वापसि करण जो ऐलान कयो हो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी अपील ते वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बुलेट प्रूफ गाॾियूं बलूचिस्तान खे ॾियण जो ऐलान कयो हो। ख़ैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर बुलेट प्रूफ गाॾियूं नाक़िस हुजण वारे बयान ते क़ाइम। रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान सुहेल आफ़रीदी चयो त ख़ैबर पख्तूनख्वा खे मिलियल गाॾियूं सेकेंड हैंड हुयूं। KP पुलिस एॾी वयल नाहे जो उनखे कबाड़ ॾिनो वञे। हू पाण जेके गाॾियूं इस्तेमालु कनि था उहे ॾिनियूं वञनि। KP पुलिस खे नयूं बुलेट प्रूफ गाॾियूं ॾेई रहिया आहियूं। सुहेल आफ़रीदी गाॾियुनि जे मामले ते इजलास जो मुतालबो कंदे चयो त सिक्योरिटी मामले ते को बि इजलास न घुरायो वियो आहे। नई खेसि इजलास में शिरकत जी दावत ॾिनी वई। इस्लामाबाद हाई कोर्ट जेल सुप्रिंटेंडेंट अडियाला जेल खे PTI बानी सां मुलाक़ातूं कराइण जे ऑर्डर ते अमल दरामद कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस सरफराज़ डोगर जी सरबराही में टिरुकनी बेंच KP जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी समेत 11 दरख़्वास्तुनि खे गरियल तौरु ॿुधो। अदालत अडियाला जेल सुप्रिंटेंडेंट अब्दुल गफ़ूर अंजुम खे हिदायत कई त PTI बानी जी मुलाक़ातुनि जी इजाज़त अॻु जारी थियल हुकुमनामे मूजिबि ॾे। SOPs ते बि अमल दरामद यकीनी बणायो वञे। मुलाक़ातुनि खे PTI जे सेक्रेटरी जनरल सलमान अकरम राजा जी फ़राहम कयल लिस्ट मूजिबि मुमकिन बणायो वञे।
अदालत जे हुकुम बाद केपी जो वॾो वज़ीर सुहेल आफरीदी अडियाला जेल रवानो थियो। केपी जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी चयो त समूरा कानूनी रस्ता इख्तियार करण बाद मुलाक़ात करण न पई ॾिनी वञे। सुहेल आफरीदी कारकुननि सां गॾु अडियाला जेल रोड ते वेही रहियो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त अफगानिस्तान में ख़ारिजनि जी मौजूदगी ख़िलाफ़ असराइता क़दम खयां आहिनि। पाक फ़ौज हर दुश्मन जी अगराई ख़िलाफ़ मज़बूत भित साबित थींदी। नौजवान क़ौम जे रोशन मुस्तक़बिल जा ज़ामिन आहिनि। मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली में नौजवाननि जो किरदारु अहम आहे। DGISPR ग़ुलाम इसहाक़ ख़ान इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग साइंसिज़ एंड टेक्नोलॉजी जो दौरो कयो। शागिर्दनि ऐं उस्तादनि तरफ़ां शहीदनि ऐं पाक फ़ौज जे ग़ाज़ियुनि खे भेटा पेश। मुल्क में नंढे ऐं वॾे गोश्त कुकड़ ऐं बेज़नि जे एक्सपोर्ट ते कुझु अरसे लाइ पाबंदी जी तजवीज़ ते गौर। वफ़ाक़ी पैदावार वज़ारत जे ज़रियनि मूजिबि बोर्ड सबबि ज़राअत ऐं लाइव स्टॉक जा शोबा मुतासिर थिया। मुख़्तलिफ़ शहरनि में ॿाकरो गोश्त 2500 खां 3000 रुपया फ़ी किलो विकिरो कयो पियो वञे। गांइ गोश्त जो सरकारी अघु 800 रुपया ऐं ॿाकरे गोश्त जो मुल्ह 1600 रुपया फ़ी किलो आहे। एक्सपोर्ट ते पाबंदी सां मटन बीफ ऐं कुकड़ जा अघु घटिजण जा इम्कान। पाकिस्तान मां बेज़ा ॾिसावर उमाणण जो रुझान वधी वियो। बेज़नि जी एक्सपोर्ट में रिकॉर्ड बाद अमेरिका बि एक्सपोर्ट फ़हरिस्त में शामिल। हुकूमती अंगखणनि मूजिबि बेज़नि जी अमेरिका एक्सपोर्ट $23,70 ताईं पहुची वई। UAE, बहरीन, हांगकांग, कुवैत, कतर, सोमालिया ऐं अफ़गानिस्तान समेत ॿियनि मुल्कनि खे बि बेज़ा एक्सपोर्ट कया वेंदा आहिनि। माली साल 2024-25 में UAE खे 17,23,000, बहरीन के $32,950 ऐं कुवैत के $31,654 जा बेज़ा एक्सपोर्ट किया विया। हैदराबाद में माउ जो कातिल पुटु 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। 4th सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में जवाबदार बयान ॾींदे चयो त वालदा जे रवैये खां तंग थी वियो हुअसि। हू रोज़ निंड जूं गोरियूं खाई झेड़ो कंदी हुई, इन करे खेसि क़त्ल कयो। अदालत 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड वारी पुलिस जी इस्तदा रद्द कंदे 4 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर करे वरितो। कासमाबाद जे अलशहबाज़ कॉलोनी में जवाबदार मोहम्मद हनीफ़ पीरसन अमर खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। बदीन में सारियुनि जो अघु घटि मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जो DC ऑफिस आॾो धरणो, ट्रैफ़िक मुअत्तल। हारी आबादगार तहरीक जे अॻवान ख़लीफ़ो तारिक अब्दुल्ला मेमण, अमीर हसन आज़ाद पहवर, शाहनवाज़ सियाल, अज़ीज़ुल्लाह डेरो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी DC ऑफिस आॾो धरणो हयो वियो। समें आबादगार शरीक धरणे सबबि कराची बदीन रोड ट्रैफ़िक लाइ बंदि। अॻवाननि चयो आहे त हुकुमराननि जी नाअहली ऐं ग़लति पॉलिसियुनि सबबि कारख़ानेदारनि मनपसंद अघु मुक़ररु करे छॾिया आहिनि। सारियुनि जो मुनासिब अघु मुक़ररु थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। थरकोल समेत मुख्य रोडनि ते धरणा हणी कारख़ाननि जो घेराव करण जो बि उचित आहे। सां वॾो ज़ुल्म आहे। पहिरियों त जेको आहे हुकूमत असां खां बिना जाइज़ लख रुपयो वठंदो आहे। बिजली जो बिल ख़ाली पीली, जेको बिजली 5000 जो बिजली बि सहंदो ई न आहे। ॿारनि जे लाइ बि काफ़ी मसाला दरपेश आहिनि। इंशाल्लाह तेज़ी थी वेंदी। हिन ताईं तेज़ी कोन्हे। इंशाल्लाह आबादगारनि जो बि सुठो थींदो। शहदादकोट में सारियुनि जो घटि अघु मिलण सबबि एशिया जी ॿियों नंबर वॾी अनाज मंडी वीरान। 100 खां वधीक राइस मिल्स मां हिकु बि चालू न थी सघी। वापारी परेशान। आबादगार अॻवाननि चयो आहे त जेसिताईं सारियुनि जो मुनासिब अघु मुक़ररु न थींदो, सारियूं मार्केट में विकिरो न कंदासीं। इलेक्शन कमीशन आग़ा सिराज दुरानी जे लाराणे सबबि ख़ाली थियल तक ते नंढी चूंड जो शेड्यूल जारी करे छॾियो। सूबाई तक PS 9 शिकारपुर ते 14 डिसंबर ते नंढी चूंड लाइ पोलिंग थींदी। 8 ॾींहं अॻु कराची जे निजी अस्पताल में आग़ा सिराज दुरानी ब्रेन हेमरेज सबबि लाॾाणो करे वियो हो। डॉक्टर आकाश अंसारी क़त्ल केस में जवाबदार लतीफ़ आकाश बयान रिकॉर्ड कराए छॾियो। अदालत आॾो ॾोह मञण खां इनकार। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ऐं फर्स्ट एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज तसवर अली राजपूत जी अदालत में डॉक्टर आकाश अंसारी जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। जवाबदार लतीफ़ आकाश अदालत आॾो बयान ॾिनो त मिल्कियत फबाइण लाइ क़त्ल जे कूड़े केस में फासायो वियो। जवाबदार धुर पारां शाहिदनि जी लिस्ट बि अदालत में जमा कराई वई। डॉक्टर आकाश अंसारी जी बेवा हलीमा ऐं तबरेज़ शाह शाहिद तौरु बयान रिकॉर्ड कराईंदा। फरियादी धुर पारां
कुर्ब अली अंसारी ऐं ख़ादिम अंसारी अदालत में पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी 4 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर केस मां दहशतगर्दी जा कलम ख़त्म करण ऐं केस सेशन कोर्ट मुंतक़िल करण बाबति दाख़िल दरख़्वास्तूं रद्द। महबूब ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿुधणी दौरान 12 जवाबदार अदालत आरो पेश थिया। अदालत केस में दहशतगर्दी जा कलम बरक़रार रखंदे केस सेशन कोर्ट मुंतक़िल करण बाबति दरख़्वास्त रद्द करे छॾी। केस जी ॿुधणी 6 नवंबर ताईं मुलतवी। PPMPA आबिद सुंदरानी ते केस दाख़िल कंदड़ SHO मेहर वहीद पहवर रिवर्ट केस इंस्पेक्टर मां ASI कयो वियो। DIG हैदराबाद नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मंज़ूर चांडियो खे बि इंस्पेक्टर मां सब इंस्पेक्टर कयो वियो। SSP ऑफिस इन्वेस्टिगेशन ब्रांच में मुक़रर हो। PPMPA आबिद सुंदरानी ते हमीदा ॾहर 2 औरतुनि ऐं 1 नींगरी जे अगवा ऐं भुंग जो केस दाख़िल करायो। केस दाख़िल थियण बाद SSP दादू नोटिस वठंदे SHO सेक्शन मेहर वहीद पहवर खे मुअत्तल कयो। गुज़िरियल ॾींहुं दादू जी अदालत PPMPA आबिद सुंदरानी जे पकी ज़मानत मंज़ूर कई हुई। आबिद सुंदरानी जे वकील नज़ाकत अली चयो त फ़रियादण हमीदा बयान ॾिनो त ग़लत फ़हमी जी बुनियाद ते नालो ॾिनो। ख़ैरपुर भरिसां हथियारबंदनि जो ॻोठ ते रॉकेट लॉन्चर सां हमिलो, 1 ॼणो मारिजी वियो, 2 ज़ख़्मी। ॻोठ जुमो ते हथियारबंदनि हमिलो कयो। शमीर उर्फ़ मिर्चू फुलपोटो मारिजी वियो। इमरान ऐं हाजन फुलपोटो ज़ख़्मी थी पिया। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले। ॻोठाणनि जो चवणु आहे त रहीम बख़्श फुलपोटो साथियुनि सां गॾिजी ॻोठ ते हमिलो कयो। पुलिस पहुचण बाद अहलकारनि ते बि हथियारबंदनि जी फायरिंग। अहलकार मौजज़ाने तौर महफ़ूज़ रहिया। हथियारबंद आसानी सां फ़रार। वाक़े जो न केस दाख़िल थियो, नई जवाबदार गिरफ़्तार थी सघिया। काचे में पुलिस ऑफिसर्स जा घर भाती बेनायाब नस्ल जे जानवरनि ऐं पखियुनि जो शिकार करण लॻा। इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली जे भाउ पारां नायाब पखियुनि जे शिकार जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल। तस्वीर में मुमताज़ जमाली पारां मारियल चकोर, तितर ऐं आड़ी पखी नज़र अचनि था। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त मुमताज़ जमाली दोस्तनि सां गॾिजी नायाब पखियुनि जो शिकार कयो। काछे में नायाब नस्ल जे जानवरनि ऐं पखियुनि जे शिकार ते पाबंदी लॻल। तस्वीरूं वायरल थियण बावजूदि जंगली जीवत खातो बासिल शिकारनि ख़िलाफ़ हरकत में न आयो। ऐं रावलपिंडी टेस्ट में ॾखिण अफ्रीका पाकिस्तान खे शिकस्त ॾेई सीरीज़ बराबरि करे छॾी। ॾखिण अफ्रीका 68 रन जो टारगेट 2 विकेट जे नुक़सान ते मुकमल कयो। ॿी इनिंग में पाकिस्तान जी समूरी टीम 138 रन से ऑल आउट। पाकिस्तान जा 6 रांदीगर डबल फिगर में बि न पहुची सघिया। बाबर आज़म 50 ठाहे नुमाया रहियो। 2 टेस्ट मैचिस ते ॿधल सीरीज़ 1-1 तां बराबरि। पहिरीं मैच में पाकिस्तान ॾखिण अफ्रीका खे शिकस्त ॾिनी हुई। पाकिस्तान ऐं ॾखिण अफ्रीका विच में T20 सीरीज़ 28 अक्टूबर खां शुरू थींदी। बाबर आज़म ऐं नसीम शाह जी वापसी।